अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी। तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। नाज़रीन, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि नई टहीअ जी मशहूरु ऐं मक़बूल फ़नकारा फ़ाइज़ा अलीअ जी कहाणी। पर नाज़रीन, उन खां पहिरियां जेकर तव्हां मुंहिंजे हिन चैनल हमलानी TV ते नवां आयल आहियो त तव्हांखे गुज़ारिश थी कजे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो। नाज़रीन, हाणे हलूं था अॼु जे वीडियो तरफ़। मोअज़्ज़िज़ नाज़रीन, फ़ाइज़ा अली सिंध जे मशहूरु शहर हैदराबाद में पैदा थी। संदसि ॾाॾी आबदा परवीन पिणु हिकु मशहूरु सिंगर हुई। उन खां अलावा दोस्तो, फ़ाइज़ा अली जी वालदा बाबरा परवीन बि हिकु मशहूरु सिंगर हुई। उन खां अलावा संदसि बुआ शबाना परवीन बि हिकु मशहूरु सिंगर हुई। नाज़रीन, फ़ाइज़ा अलीअ खां कंहिं महफ़िल में पुछियो वियो त तव्हांजो सॼो ख़ानदान परवीन सॾाए थो त तव्हां फ़ाइज़ा अली छो था सॾायो? त तंहिं ते फ़ाइज़ा अली जवाबु ॾिनो त मुंहिंजो हिकु सॉन्ग मूंखे हिकु यार मिलियो आहे, उहो ॾाढो मशहूरु थियो। उन खां पोइ मुंहिंजो नालो फ़ाइज़ा अली पइजी वियो ऐं मूं बि पंहिंजो पोइ नालो फ़ाइज़ा अली रखी छॾियो। उन खां अलावा हेल ताईं फ़ाइज़ा अली 40 खां मथे शो करे चुकी आहे। ऐं नाज़रीन, इन खां अलावा फ़ाइज़ा अली जा काफ़ी सारा ड्यूट सॉन्ग बि आया आहिनि, जिन में यारी रख मूं सां मिठा खे मिलियन व्यूज़ मिलिया आहिनि काफ़ी सारा। ऐं दोस्तों, उन खां अलावा हींअर ताज़ो फ़ाइज़ा अली जो क़सीदो बि आयल आहे फ़नकार शहरयार अलीअ सां गॾु। दोस्तों, अॼु जी वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो त वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं कमेंट बि ज़रूरु कंदा। ऐं मुंहिंजे हिन चैनल हमलानी TV खे बि सब्सक्राइब ज़रूरु कंदा। दोस्तों, अॼु जी वीडियो में बसि एतिरो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजे दोस्त कमर ज़मान हमलानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।